भान सईदाबाद में अतई डॉक्टरनि ख़िलाफ़ वठ पकड़ शुरू। अतई डॉक्टरनि जूं 6 क्लिनिकूं सील। टीम जो ॿुधी अणरजिस्टर्ड लेबॉरेटरियुनि वारा क्लिनिकूं छॾे खिसकी विया। सिंध में एड्स वारनि वाक़िअनि जे साम्हूं अचण बाद सॼे सिंध में अतई डॉक्टरनि ख़िलाफ़ वठ पकड़ जारी आहे। इन सिलसिले में DHO जाम शरोब डॉक्टर मुश्ताक सोलंकी, असिस्टेंट कमिश्नर नूर अहमद ऐं DSP बशीर खुआरे भान सईदाबाद में सैयद मोहल्ला, टाउन मार्केट, रेलवे स्टेशन, मेन रोड समेत ॿिनि हंधनि ते कार्रवाई करे अतई डॉक्टरनि जे क्लिनिकनि ते छापा हणी सफ़दर बलोच, रमज़ान आरई, नज़र मेमण, शबीर आरई, अब्दुल्लाह सोलंकी ऐं सफ़दर जुनेद आरई जे क्लिनिकनि ऐं मेडिकल स्टोरनि खे सील करे छॾियो। जॾहिं त 20 खां वधीक अणरजिस्टर्ड क्लिनिकनि खे रजिस्ट्रेशन कराइण लाइ 1 हफ़्ते जी मोहलत ॾिनी वई। ॿिए पासे शहर में टीम जे पहुचण जो ख़बर पवंदे ई अतई डॉक्टर ऐं जाली लेबॉरेटरियुनि वारा क्लिनिकूं बंदि करे खिसकी फरार थी विया, जंहिं करे शहर में मौजूद अणरजिस्टर्ड लेबॉरेटरियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई अमल में न अची सघी। इन मौक़े ते DHO डॉक्टर मुश्ताक सोलंकी, असिस्टेंट कमिश्नर सेवण नूर अहमद, DSP सेवण बशीर अहमद खुहारो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अतई डॉक्टर HIV वायरस फैलाइण जा ज़िम्मेवार आहिनि। उन्हनि खे अवाम जे ज़िंदगियुनि सां खेॾण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ख़ालिद चन्नो, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भान सईदाबाद।